हर मुल्क में मुख़्तलिफ़ अलामतुनि या शयुनि खे क़ौमी दर्जो ॾिनो वेंदो आहे। असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी बि कुझु शयुनि ऐं अलामतुनि खे क़ौमी दर्जो ॾिनो वियो आहे। पाकिस्तान जी क़ौमी ॿोली उर्दू आहे। पाकिस्तान जो क़ौमी लिबास शलवार कमीज़ आहे। पाकिस्तान जो क़ौमी गुल चंबेली आहे। पाकिस्तान जो क़ौमी पखी चकोर आहे। पाकिस्तान जो क़ौमी जानवर मारखोर आहे। पाकिस्तान जो क़ौमी मेवो अंब आहे। पाकिस्तान जो क़ौमी जूस कमंद जो जूस आहे। पाकिस्तान जो क़ौमी नारो पाकिस्तान जो मतलब छा ला इलाहा इल्लल्लाह आहे। पाकिस्तान जी क़ौमी मिठाई ॼमूं आहे। पाकिस्तान जी क़ौमी फसल कमंद ऐं कणक आहे। पाकिस्तान जो क़ौमी निशान चंड सितारो आहे। पाकिस्तान जो क़ौमी नस्बुल आइन ईमान इत्तेहाद तंज़ीम आहे। पाकिस्तान जो क़ौमी तरानो पाक सरज़मीन आहे। असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान मुसलमाननि ते अल्लाह पाक जे तरफ़ां तमामु वॾी नेमत आहे। 14 अगस्त 1947 27 रमज़ानुल मुबारक ते ही वजूद में आयो। हिन जो रस्म रिवाज अल्लाह पाक जो आख़िरी किताब क़ुरान मजीद आहे। हिन जी आज़ादी जो मक़सद हिकु अहिड़ी इस्लामी फलाही रियासत हासिल करणु हो जिते बर्रे सग़ीर जा मुसलमान बिना कंहिं ख़ौफ़ जे इस्लामी तालीमात जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघनि। इन जे करे इस्लामी तालीमात जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो ऐं हिन मुल्क जी तामीर ऐं तरक्की जे लाइ इल्म ऐं अमल जे मैदान में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो।